أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولو شئنا لآتينا كل نفس هداها ولكن حق القول مني لأملأن جهنم من الجنة والناس أجمعين فذوقوا بما نسيتم لقاء يومكم هذا إنا نسيناكم وذوقوا عذاب الخلد بما كنتم تعملون ऐं जेकॾहिं असां चाहियूं हा त हर शख़्स खे उन जी हिदायत ज़रूरु ॾेई छॾियूं हा, पर मुंहिंजे तरफ़ां जेका ॻाल्हि थी चुकी आहे उहा तय थी वई त आऊं जहन्नुम खे जिन्ननि ऐं इंसाननि सां सभिनी सां भरे छॾींदुसि। सो तव्हां बसबब उन जे इन ॻाल्हि जे करे जहन्नुम जो अज़ाब चखो जो तव्हां पंहिंजे हिन ॾींहं जी मुलाक़ात खे विसारे छॾियो, असां बि तव्हांखे विसारे छॾियो। वज़ूक़ू अज़ाब अल ख़ुल्द, ऐं जेके अमल तव्हां कंदा रहिया आहियो उन्हनि जे करे हमेशह जे अज़ाब खे चखो। हिते अल्लाह पाक फरमाए पियो, पोयां अल्लाह रब्बुल आलमीन पोयां जेका आयत हुई उन में फरमायो त ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मंज़र जेकर तव्हां ॾिसो जेॾीमहिल मुजरिम पंहिंजा मथा झुकाए पंहिंजे रब वटि बीठा हूंदा ऐं चवंदा त ए असांजा रब, असां ॾिठो ऐं असां ॿुधो, यानी असांजूं अखियूं बुखली हुयूं, असांजा कन बुखली विया, असांखे यकीन अची वियो आहे, इन लाइ तव्हां असांखे हाणे वरी दुनिया में मोटायो, असां सुठा अमल कंदासीं, असांखे पूरो यकीन अची वियो आहे। त हाणे जेॾीमहिल हुननि ॾिठो क़यामत खे, जेॾीमहिल हुननि ॾिठो आख़िरत खे, पोइ त ज़ाहिर सभु को मञींदो। त अल्लाह ताला फरमाए पियो त जेकॾहिं असां चाहियूं हा त इन खां पहिरीं हर माण्हूअ खे ज़बरदस्ती हिदायत ॾेई छॾियूं आहे, यानी अल्लाह रब्बुल आलमीन जो इरादो थिए हा, अल्लाह पाक जो इरादो ई काफ़ी आहे। अल्लाह ताला इरादो फरमाया त सभु जा सभु ज़बरदस्ती जबरन मुसलमान हुजनि, जबरन जेको तो नेकी कनि, त पोइ ईअं थी वञे हा। पर इन में जेको आहे हिन काइनात खे पैदा करण जी ऐं इंसाननि खे पैदा करण जी जेको मसलहत आहे उहा फोत थी वञे हा। अल्लाह पाक चाहियो त हीअ जेका काइनात आहे हिन में इंसाननि खे ऐं जिन्ननि खे, यानी जिन खे अल्लाह ताला मुकल्लफ़ बनायो आहे, उन्हनि खे अक़ुल ॾिनो वञे ऐं अक़ुल जे ज़रिए सां जेको आहे से इहे सोचे सम्झी ऐं पोइ असांजे पैगम्बरनि जी ॻाल्हि खे ॿुधी ऐं उन खे अक़ुल खे इस्तेमालु करे क़बूल कनि ऐं पोइ ही कामयाबु थियनि। हाणे जेॾीमहिल अल्लाह पाक इख़्तियार थो ॾिए त पंहिंजे अक़ुल सां तव्हां यानी हिदायत खे बि इख़्तियार करे सघो था, ईमान खे बि इख़्तियार करे सघो था ऐं कुफ़र खे बि इख़्तियार करे सघो था, त पोइ ज़ाहिर आहे त के मञींदा ऐं के कोन मञींदा। पोइ आज़माइश थींदी, इम्तिहान थींदो त इन इम्तिहान में कामयाबु केरु थियो। पर जेकर जबरन अल्लाह ताला ज़बरदस्ती जेको सो हुकुम नाफ़िज़ करे छॾिया ऐं ज़बरदस्ती करे हा, त उन में कोई इम्तिहान कोन हो ऐं अल्लाह चाहियो थिए त इम्तिहान थिए। सो जॾहिं इहो इम्तिहान थियो त अल्लाह ताला इहो फरमायो त हाणे जिन पंहिंजे अक़ुल खां कमु कोन वरितो ऐं उन्हनि जेको आहे सो ख़्वाहिशुनि जे करे ऐं जेको जहालत जे करे उन्हनि अल्लाह जी ॻाल्हि खे ऐं पैगम्बरनि जी ॻाल्हि खे ठुकरायो ऐं उन्हनि खे कूड़ो चयो, त आऊं ज़रूरु ब ज़रूरु अहिड़नि जिन्ननि ऐं अहिड़नि इंसाननि सां जहन्नुम खे भरे छॾींदुमि। फ़ज़ूक़ू बिमा नसीतुम, हाणे बसबब उन जे यानी इन ॻाल्हि जे करे तव्हांखे चयो पियो वञे त तव्हां हाणे जहन्नुम जो अज़ाब चखो जो तव्हां पंहिंजे अॼु जे हिन ॾींहं जे मुलाक़ात खे विसारे छॾियो। क़यामत जो जेको ॾींहुं आहे, इन क़यामत जे ॾींहं जे मुलाक़ात खे, यानी त क़यामत जो ॾींहुं अचिणो आहे, क़यामत जे ॾींहुं असांखे पेश ईंदो, इन जो असांखे सामनो करिणो आहे, इन खे तव्हां विसारे चुकाओ, इन करे तव्हां अॼु अज़ाब चखो।
असां बि तव्हांखे विसारे छॾियो। अलाह ताला फरमाए इन्ना नसीनाकुम, असां बि तव्हांखे विसारे छॾियो। अलाह जे विसारण जो मतिलबु छा आहे त तव्हांखे असां रहमत खां महरूम करे छॾियो। हाणे तव्हांजे मथां असांजी रहमत कान थींदी, काफ़िरनि ते आख़िरत में का बि रहमत कान्हे। वज़ूक़ू अज़ाबल ख़ुल्द बिमा कुंतुम तामलून, जेके अमल तव्हां कंदा रहिया आहियो उन्हनि जे करे हमेशह जो अज़ाब चखो। अलाह ताला पनाह में रखे, अलाह ताला बचाए। त आख़िरत खे यादि रखणु इहो बि ज़रूरी आहे, छो जो अलाह ताला क़यामत जे ॾींहं ते काफ़िरनि खे चवंदो त तव्हां पंहिंजे हिन आख़िरत जे क़यामत जे ॾींहं खे विसारियो। इन क़यामत जे ॾींहं जे विसारण जे करे असां बि तव्हांखे पंहिंजे रहमत खां महरूम करे छॾियो। ख़बर पई त आख़िरत खे विसारणु वॾो ॾोह आहे। हीअ त अगरचे काफ़िरनि खे चयो वेंदो, पर ईमान वारो जेको आहे जेॾी महिल विसारे थो न आख़िरत खे, त पोइ इंसानु जेको आहे जहिड़ो जानवर थियो पए। पोइ हुनखे ज़ुल्म खां रोकण वारी का बि शइ कान्हे, हुनखे हराम ख़्वाहिशुनि खां रोकण वारी का बि शइ कान्हे। पोइ हू चए थो जेॾी महिल बि मुंहिंजो वझु हले बसि थिए, ऐं जेको मर्ज़ी आहे जेको मुंहिंजी तबियत में अचे उहो करियां। माल हासिलु करण में, ॿियनि ते ज़ुल्म करण में, छा मां छा करण में, पोइ इहो माण्हू जेको आहे सो आपे में कोंदो रहे। ऐं इन खे यानी जेको आहे सो इंसान खे इंसान बनाइण वारी शइ जेका आहे उहो आख़िरत जो अक़ीदो ऐं आख़िरत जो जेको आहे हिसाबु किताबु आहे त भई अॼु छा बि आहे, पर सुभाणे मूंखे इन जो हिसाबु ॾियणो आहे। अलाह ताला पाण सभिनी खे इन जो इस्तेज़ार नसीब फरमाए ताकी पंहिंजी इस्लाह थिए। दुआ करियो, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौल वला कुव्वता इल्ला बिल्लाह। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, असां सभिनी खे सची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह फ़िक्र आख़िरत नसीब फरमा, उते जी तैयारी जी तौफ़ीक़ अता फरमा, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत नसीब फरमा, उनमें तरक्की नसीब फरमा। तमाम बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा, तमाम बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा, तमाम बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा। जेके जेके जंहिं परेशानी में परेशान आहिनि, पंहिंजे फ़ज़्ल करम सां या अल्लाह उन्हनि खे राहत नसीब फरमा, आफ़ियत नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। या अल्लाह हींअर इम्तिहान थियण वारा आहिनि, उन्हनि इम्तिहाननि में तमामु मदारिस जे तलबा खे, तमामु स्कूल कॉलेजनि जे तलबा खे सभिनी खे कामयाबु फरमा। ऐं असांखे हर क़दम ते जेके इम्तिहान आहिनि, आख़िरत जे इम्तिहान में, दुनिया जे इम्तिहान में कामयाबु फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।